बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हमारी सीरियल प्रोग्राम व्यूज़ टाइम मां आहियां मुंहिंजो मेज़बान महताब अली नूर। व्यूज़ टाइम में पॉलिटिकल जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते त ॻाल्हि ॿोल लाज़मी कंदासीं, पर इन खां पहिरियां अवां सभिनी ॾिसंदड़नि खे ख़ासि तौर ते जेके व्यूअर्स असांजा आहिनि, सॼा सिंधवासी ऐं दुनिया जी कुंड कुछ में रहंदड़ जेके सिंधी आहिनि ऐं जेके टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार सां सिलाड़ियल आहिनि, उन्हनि सभिनी खे असां जेका सालगिरह अॼु मल्हायूं पिया उन जूं तमामु घणियूं वाधायूं ॾियूं पिया। पंहिंजी अख़बार जेका आहे उहा पंहिंजी 30 सालगिरह जेका आहे उहा कामयाबी जे सफ़र जी मल्हाए रही आहे ऐं टाइम न्यूज़ पंहिंजे कामयाबी जे सफ़र जी ॿी सालगिरह मल्हाए रहियो आहे। जेके बि पैनलिस्ट आहिनि असांजा अॼोके हिन प्रोग्राम में जिन असांखे जॉइन कयो आहे, नसीर मेमून साहब, जमील अहमद ख़ान साहब, अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, अवां सभिनी खे टाइम न्यूज़ सथ पारां इन सालगिरह जूं तमामु घणियूं वाधायूं हुजनि। जीअं मां इंट्रो में ज़िक्र कयो त पॉलिटिकल इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर इन खां पहिरियां ही जेके कामयाबी जे सफ़र जा 3 साल गुज़रिया आहिनि इन ते अवां जा कमेंट्स जेके आहिनि उहे लाज़मी वठणु चाहींदुसि। नसीर मेमून साहब, कीअं ॾिठो अवां असांजे इन सफ़र खे? महताब, काफ़ी हिकिड़ो ख़ुशगवार तजुर्बो रहियो आहे हिन टीम सां, अव्हांजी टीम सां। अव्हां खां अॻु में जेके दोस्त हिते कमु कंदा रहिया आहिनि, जुनैद या उन खां पहिरियों कुझु अर्सो अनिल बि कमु कंदो रहियो, त इन्हनि सभिनी दोस्तनि सां हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो हेल्दी रिलेशनशिप ऐं हिकिड़ो अहिड़ो फोरम जंहिं ते ईअं लॻंदो आहे त एॾा लर्नेड दोस्त वेठा आहिनि त ख़ुदि असांखे रोज़ु हिकिड़ो सिखण जो मौक़ो मिले थो। ख़ुदि पंहिंजी अख़बार मजमूई तौर ते जॾहिं 3 साल अॻु इहो सफ़र शुरू कयो, अॼु मूं हुन ते हिकिड़ो नंढो आर्टिकल बि अख़बार में लिखियो आहे त हिकिड़ो अहिड़ो दौरु जॾहिं मीडिया ॿूसट जो शिकार आहे, मीडिया स्क्वीज़ जो शिकार आहे, न रुॻो सरकारी पॉलिसियुनि जो स्क्वीज़ आहे पर ख़ुदि मार्केट जो वॾो स्क्वीज़ आहे, छो त तमामु घणा ट्रेंड बदिलजी विया आहिनि, मीडिया मां एक्सपेक्टेशन्स बदिलजी वियूं आहिनि। हर ख़बर मिंटनि जे अंदरि, सेकंडनि जे अंदरि नशर थी चुकी हूंदी आहे, त ख़ुदि मीडिया इंडस्ट्री लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे त पंहिंजे ख़बरुनि खे, पंहिंजे इदारे खे, ख़ासि तौर अख़बार खे जेका 24 कलाक पोइ थी अचे, उनखे रेलेवेंट कीअं रखिजे रीडर्स वटि। इहो हिकिड़ो वॾो नओं डिबेट आहे, जंहिंजे करे तव्हां ॾिठो त दुनिया में केतिरनि लीडिंग अख़बारूं डिजिटल थी वियूं, पेपर ख़तमु करे छॾियूं आहिनि। ज़ाहिर हर कंहिंजो पंहिंजो कंटेक्स्ट आहे सोसाइटी जो, पर उन में हिकिड़ी रोज़ाना जे बुनियाद ते हिकिड़ी जिदत अचे पई। ऐं मां इहो थो सम्झां त ख़ुदि पंहिंजी अख़बार खे उन जिदतुनि जे लाइ पाण खे वधीक अञा ऑर्गेनाइज़ करण जी ज़रूरत आहे। टाइम टीवी खे जेके बि सिंध में हिन वक़्तु टीवी चैनल्स हलनि पिया ऐं अख़बारूं हलनि पियूं, एटलीस्ट एक्सपेक्टेशन इहा हूंदी कंहिं बि हिन क़िस्म जे नए एंटर थींदड़ इदारे खां त उहो ॿियनि खां मुख़्तलिफ़ कीअं आहे। ऐं मां मुख़्तलिफ़ जॾहिं चवां थो त हिकु सभ खां बुनियादी शइ जेका कंहिं बि मीडिया इदारे खे या मीडिया सां रिलेटेड कंहिं फ़र्द खे यूनिक या इम्पोर्टेंट ठाहे थी, उहो आहे हुनजी ख़बर जी साख। उहो अख़बार खे, उहा हिन चैनल खे ज़रूरु ॾिसणु घुरिजे त ब्रेकिंग न्यूज़ जी डोड़ में या मक़ामी नुमाइंदे जे इश्तिहारनि ऐं 100 कापियुनि जे खपाइण जे डोड़ में छा थो छपिजे, कंटेंट जी हेल्थ छा आहे, उन ते उन जो मयार छा आहे, इहे आहिनि फंडामेंटल क्वेश्चन्स। ऐं ॿी शइ जेके मां 2 शयूं ॿियूं चई हिनखे वाइंड अप कंदुसि, टेक्नोलॉजिकल एप्लीकेशन्स खां सवाइ हाणे मीडिया बेमाना थी वई आहे। इहे सभु शयूं हाणे नए टेक्नोलॉजिकल फॉर्मेट में खपनि। ऐं टेक्नोलॉजिकल फॉर्मेट रुॻो मशीनरी जो नालो न आहे, माण्हू उन्हनि जो माइंड सेट, उन्हनि जी अप्रोच ईअं न हूंदो त अख़बार थी वञे डिजिटल ऐं साफ़ ई रहे केमिकल। इहो कॉम्बिनेशन त न हली सघंदो न। तव्हांखे साफ़ जो सॼो माइंड सेट, सॼी अप्रोच, सॼी ओरिएंटेशन सॼे में शिफ्ट आणण जी ज़रूरत आहे। इट्स अ ह्यूज अंडरटेकिंग। उते हिकिड़ा वॾा गेप्स आहिनि, पर ज़ाहिर आहे इंडस्ट्री लर्न करे थी ओवर द पीरियड। सो सभिनी अव्हांजे सथ खे मुबारकूं हुजनि। तमामु सुठी हिकिड़ी काराइती जाकोड़ हली आहे इदारे तरफ़ां। असांजूं नेक तमन्नाऊं आईंदे जे लाइ। ख़ैर मुबारक हो सर, थैंक यू सो मच। अवां जेका केमिकल साफ़ी जी ॻाल्हि कई, इन ते 2 जुमिला मां ज़रूरु चवणु चाहींदुसि ऐं आई फील प्राउड टू क्लेम इट ऐं एक्सेप्ट इट ऐं एडमिट इट त दो भील जेको थर पार्कर जे हिकिड़े इलाइक़े में मारियो वियो, उन जो केस हुजे या नाज़िम जोखियो जो केस हुजे, इन समूरे सफ़र में अवां गुज़िरियल 2-3 सालनि खां वठी टाइम न्यूज़ सथ सां गॾु रहिया आहियो। डॉक्टर जमील अहमद ख़ान बि असां सां गॾु रहिया आहिनि ऐं अवां विटनेस आहियो त इन्हनि अहम इशूज़ ते टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार पंहिंजो हिकु मुनफ़रिद किरदारु अदा कयो। ख़ासि तौर ते मां पॉइंट आउट कराईंदुसि बहरिया टाउन जे इश्तिहार वारे मामले ते, जिते समूरी मीडिया विरहायल हुई ऐं जीअं मां चयो त केमिकल साफ़ ई बणियल हुई, सहाफ़ती इदारा केमिकल बणियल हुआ, उते पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जेको आहे उहो बि इनफ़रादियत जो किरदारु अदा कयो ऐं उन इश्तिहार हलाइण खां गुरेज़ कयो ऐं सिंध वासियुनि जूं दिलियूं खटियूं हुयूं। जमील अहमद ख़ान साहब, कीअं ॾिठो अवां इन सफ़र खे?
न यकीनन पंहिंजी अख़बार जेॾी महिल शुरू ई टेक्नोलॉजिकल बेसिस ते थी, पहिरें ॾींहं खां वठी जेको हुन में डिजिटलाइज़ करे छॾियऊं, उन खां बाद पोइ इहा हार्ड कॉपी निकिरणी शुरू थी। उहा बज़ाते ख़ुदि सिंध में हिकिड़ी जिदत हुई ऐं इन जिदत खे माण्हुनि एक्सेप्ट कयो। हज़ारनि हज़ारा तादाद में शुरू खां वठी माण्हू क्लिक अचणु शुरू थी विया। हालांकि जी ज़ाहिर आहे असांजा माण्हू जेके ग्रास रूट लेवल जा माण्हू उन्हनि वटि इंटरनेट ऐं उन वटि कंप्यूटर ऐं उन खां अलावा फ़ोन न आहिनि अहिड़ा जंहिं ते उहा अख़बार पढ़ी सघनि। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त इहो सभिनीनि हर तबिके जे माण्हुनि खे इहा अख़बार जेका आहे उन हिकिड़ी कंफर्ट ॾिनी आहे, हिकिड़ो आराम ज़हनी आराम ॾिनो आहे। इन जे करे त हिकिड़ी पंहिंजी इनफरादी जेका हैसियत बरक़रार रखी, न्यूट्रल हैसियत बरक़रार रखी, इन्फ्लुएंस खे बर्दाश्त करे वरितो। आयो हूंदो ज़रूरु, असांखे ख़बर न आहे। घटि में घटि असां एतिरनि सालनि खां जॾहिं खां वठी टाइम न्यूज़ शुरू थी आहे, असां हिन ते कमेंट कंदा आया आहियूं ऐं इंडिपेंडेंट कमेंट कंदा आहियूं। कॾहिं असांखे इहो महसूसु न थियो त एडिटोरियल बोर्ड इहो सोचे हूंदो त असां कंहिं अहिड़े मामले में ॻाल्हायूं था पिया जंहिंजे करे हिन जा इश्तिहार बंदि थी वञनि, जंहिंजे करे उन्हनि खे को नुक़सानु थी वञे। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त इहो हक़ ऐं सच जी जेका ॻाल्हि ग्रास रूट लेवल ताईं पहुचाई इन अख़बार, ऐं इन अख़बार हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी हैसियत ठाहे वरिती ऐं पंहिंजी हिकिड़ी इम्पोर्टेंस ठाहे वरिती इन सॼे सूबे ऐं बाक़ी जेके जिथे जिथे दुनिया में माण्हू सिंधी ॼाणंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि। मूंखे यादि आहे त हिंदू जेके हुया यूएई में जेॾी महिल आऊं सफ़ीर हुउसि, त उहे सिंधी अख़बार पढ़ंदा हितां जा, ऐं मूंखे यकीन आहे त इहे पंहिंजी अख़बार बि उहे पढ़ंदा हूंदा। ऐं उन लिहाज़ सां ई सभिनीनि खे अप्रोच, ऐं सॼी दुनिया में सिंधी उते पढ़ण वारा, सिंधी सम्झण वारा माण्हू हाणे मौजूदु आहिनि। उन्हनि जे उन्हनि खे दुख ऐं सुख इन वतन अज़ीज़ जी जेका आहे उनजी बर वक़्त ऐं बग़ैर जानिबदाराना तौर ते जेका ख़बर मिलंदी आहे, इन खां वॾी का ॻाल्हि न थी सघे। इहा मुल्क जी बि ख़िदमत आहे। इहा जेका आहे इन दौर में सचाई ऐं हक़ खे बयानु करणु ऐं उनखे बिना कंहिं लालच ऐं बिना कंहिं इन्फ्लुएंस जे, उहा बज़ाते ख़ुदि हिकिड़ी जेका वॾी ख़िदमत आहे इंसानियत जी। ऐं बिल्कुलु उन्हनि खे मुबारकबाद ॾींदुसि सॼी टीम खे ऐं जेको टीम जे लीडर खे, त उन्हनि जे जंहिं हिसाब सां हिन अख़बार जी साख बरक़रार रखी आहे, इहा बरक़रार रहे। ऐं पाकिस्तान में ॿिया अख़बार ऐं ॿिया जेके प्रिंट ऐं मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया वारा इन खां हिकिड़ी क्यू वठनि, लाइन वठनि ऐं माण्हुनि खे हिकिड़ो एतमाद ऐं भरोसो ॾियणु त जेके मीडिया आहे उहा गैर जानिबदारी सां माण्हुनि जी आवाज़ पहुचाए थी पई ऐं सही आवाज़ थी पहुचाई। तव्हां पाण बाय एग्जांपल ॾिना आहिनि ऐं वेरी वंस अगेन कंग्रेचुलेशंस। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच। इनाम भट्टी साहब, मूंखे यादि आहे त गुज़िरियल साल जॾहिं असां पंहिंजी सालगिरह मल्हाए रहिया हुआसीं टाइम न्यूज़ जी ऐं पंहिंजी अख़बार जी, त अव्हां स्टूडियो में मूंसां गॾु इन ख़ुसूसी ट्रांसमिशन में मौजूदु हुआ। अॼु अव्हां वीडियो लिंक ते मूंसां गॾु आहियो। कीअं ॾिठो अव्हां हिन समूरे सफ़र खे, ख़ासि तौर ते जिन इशूज़ जो मां ज़िक्र कयो, उन्हनि इशूज़ ते टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार हिकु मुनफ़रिद किरदारु अदा कयो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इश्तिहारनि जे पोयां न लॻी। बहरिया टाउन जे इश्तिहार ते मीडिया जेका आहे उहा हिकु पासे बणियल रही ऐं बाद में वज़ाहतूं त खोड़ कयूं वियूं, पर टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार उन में बि सिंध वासियुनि जो साथ निभायो ऐं सिंध वासियुनि सां गॾु रही। महताब, मूंखे इहो इंतिहाई ख़ुशी थी थिए इहो चवंदे त हिन पंहिंजो टाइम टीवी जे सफ़र में ऐं पंहिंजी अख़बार जे सफ़र में ऐं पहिरें ॾींहं खां वठी करे तव्हां सां यको गॾु रहियो आहियां। ऐं मूंखे यादि आहे ख़ासि करे जॾहिं टीवी जो ई शुरूआति थी हुई तॾहिं कोविड जो अहिड़ो मरहलो ऐं माहौल हलियो पिए जिते मार्केट बंदि हुया ऐं जिते शयूं जेके टेक्निकल ख़ुदि हुयूं उन्हनि जी अवेलेबिलिटी ॾाढी ॾुखी हुई। ऐं बावजूदि इन्हनि सभिनी शयुनि जे टाइम टीवी चैनल जेको आहे उन सॼे खे चैलेंज तौर ते क़बूल कंदे उनखे शुरू करे ॾिनो ऐं पंहिंजे उन प्रोफेशनल जेको आहे एटीट्यूड उनखे बरक़रार रखियो ऐं सिर्फ़ु इन हिसाब न रखियो त ही सिर्फ़ु चैनल कमाई जे लाइ आहे, पर उन में हिकिड़ी मक़सदियत जेका आहे उन में पंहिंजे वतन सां, पंहिंजे माण्हुनि सां हिकिड़ी वाबस्तगी ऐं जेको हिकिड़ो उहो पासो आहे उहो बि टाइम टीवी जे सॼे जेको आहे सो पंहिंजो निभायो ऐं नज़र आयो। उहो चाहे नाज़िम जोखे वारो मामिलो हुजे या
बहरिया टाउन वारो मामलो हुजे, उन में उन पंहिंजो हिकिड़ो बहितरीनु किरदारु अदा कयो। बहरिया टाउन वारे मामले ते त सफ़ा शयूं चिटियूं थी आयूं, जॾहिं हिकिड़े इश्तिहार जे मामले ते जेको आहे सभई ॿियनि जो तक़रीबन जेको आहे ॿिया केतिरा ई उन ई टिल त थियणु अलॻि आहे, पर मूंखे यादि आहे उर्दू मीडिया मुकमिल तौर ते ब्लैंक, अॼु ॾींहं ताईं ब्लैंक आहे, हुननि अॼु ॾींहं ताईं चवणु इहो आहे त असीं बहरिया टाउन जो नालो लिखण जे लाइ बि तयारु न आहियूं। यानी तव्हां भले जेकॾहिं का बि बयानु ॾींदो त हुन में सिर्फ़ु हिकिड़ो लिखंदा त कराची जो मेगा रहायशी मंसूबो या कराची का एक बड़ा रहायशी मंसूबा, इहो त करे लिखंदा, बहरिया टाउन करे न लिखंदा त उनजे ख़िलाफ़ को जलसो जुलूस या मुज़ाहिरो थिए थो। त अहिड़े माण्हू मां सम्झां थो टाइम टीवी पंहिंजे माण्हुनि सां, धरती सां, सभिनी सां सुठो निभायो। ऐं असां केतिरियूं अञा ताईं कमियूं पेशियूं हूंदियूं, जंहिंमें सिंधी सहाफ़त जे सफ़र में हिकिड़ी शइ जेका आहे उहा असांखे हमेशह शुरू खां वठी क्रेडिट में मिलंदी आहे त असांजो सहाफ़ी हुजे या असांजा इहे इदारा हुजनि, उन्हनि में जुरत वारो पासो, हिमत वारो पासो ऐं तकलीफ़ खे मुंहुं ॾियण वारो पासो निस्बतन ॿियनि जे वधीक रहियो आहे। ऐं उन में ई वरी हिकिड़ी कमिटमेंट जेका आहे उहो बि पासो ॿियनि खां वधीक रहियो आहे। ऐं ॿिया त सभु कमर्शियल हूंदा आहिनि, इदारा जेके बि उन्हनि में माण्हू रुॻो कमु कंदड़ न, पर उन्हनि सां सलाड़ियल जेके ॿाहिरां हूंदा आहिनि उहे बि मुकमिल तरह सां कमर्शियल हूंदा आहिनि। उन्हनि खे केर बि जेकॾहिं कमर्शलाइज़ करे ऐं उन्हनि खे कमर्शियल ऑफर ॾिए त हू उन ते वधीक पंहिंजो जेको आहे सो फोकस कंदा आहिनि बजाए कंहिं वाबस्तगी ऐं कमिटमेंट जे। सो असां बि लॻे थो ई सभु जेके पैनलिस्ट तव्हां सां गॾु आहियूं, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी सोच ऐं उन सोच जी कमिटमेंट जेका आहे उन जे ई करे हलूं पिया था। ऐं उहो ई हिकिड़ो सबबु आहे जंहिंजे करे असांखे इहो सुठो थो लॻे त असीं पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे माण्हुनि ताईं पंहिंजो ख़्यालु पहुचाइण जे लाइ तव्हांजे ज़रिए उन्हनि ताईं पहुचूं था ऐं तव्हां उहो हिकिड़ो सुठो किरदारु अदा कयो था। इहो ई टाइम मुंहिंजे ख़्याल में सभिनी खां वधीक फ़ौक़ियत हासिलु आहे निस्बतन ॿियनि जेके बि जिन खे नेशनल जो दर्जो ॾिनो वेंदो आहे न, त क़ौमी मीडिया, ऐं सम्झां थो क़ौमी मीडिया खां वधीक असांजी हीअ जेका सिंधी मीडिया आहे उहा हक़ीक़ी तौर ते उहो मीडिया वारो किरदारु अदा करे थी जेको उनखे करणु खपे, जेको आहे असुल माण्हुनि जो शऊर, माण्हुनि सां असुल उन्हनि जी मसइलनि खे उन्हनि ताईं पहुचाइण, हक़ ऐं सच जी जेका ॻाल्हि आहे उहा उन्हनि ते पहुचाइण। असुल मक़सदु जेको आहे मीडिया जो इहो हूंदो आहे जेको सिंधी मीडिया घणे भाङे ऐं ख़ासि करे ई तव्हांजो चैनल उहो निभाए। ठीकु आहे इनाम साहब, कुझु इशूज़ अहिड़ा आहिनि जिन खे वरी हिकु भेरो ॿीहर मां रिपीट कयां। हैदराबाद जे शादी हाल में क़त्लु थींदड़ ठारू शोरो पोहरत हुजे, थरपारकर में दो भील हुजे जेको मल्टानेशनल कंपनी जे अंदरि उनजे मैनेजर पारां उनखे बेदर्दीअ सां तशदुद करे क़त्लु कयो वियो, नम्रता कुमारी वारो मामिलो हुजे या अहिड़ा ॿिया अनेक मामला आहिनि जिन ते जॾहिं टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार इशूज़ करणु शुरू करे ॾिना त उन्हनि सोकॉल जेके नेशनल मीडिया आहिनि उन्हनि खे मजबूर कयो त उन्हनि इशूज़ खे उहे बि ओड़ी रीति खणनि ऐं ओड़ी रीति इन्हनि इशूज़ खे कवरेज ॾियनि ऐं ओतिरो स्पेस जेको आहे पंहिंजे इदारनि में ॾियनि। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब असां सां गॾु आहिनि। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, अव्हां बि टाइम न्यूज़ सां ऐं पंहिंजी अख़बार जे सथ सां हिन समूरे सफ़र में गॾु रहिया आहियो। पहिरीं डिजिटल सिंधी अख़बार आहे पंहिंजी अख़बार, ऐं पहिरियों HD चैनल आहे सिंधी मीडिया जो टाइम न्यूज़। कीअं ॾिठो अव्हां असांजे हिन सफ़र खे? 3 साल गुज़री विया पंहिंजी अख़बार खे ऐं 2 साल गुज़रिया आहिनि टाइम न्यूज़ TV खे। सर महताब, इहो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त एक्सपीरियंस हुयो ऐं जेको चैलेंज हुयो उहो पंहिंजी अख़बार ऐं जेको टाइम न्यूज़ जा दोस्त आहिनि उन्हनि में मां उन्हनि ॾींहंनि में कराची में पंहिंजो सिंध हुकूमत सां कमु कंदो हुउसि ऐं जॾहिं ऑफिस में अञा जेके इनसे वुडवर्क्स पे थिया ऐं ऑफिसूं स्टैब्लिश पे थियूं त असीं चकर हणंदा हुआसीं, अली साहब सां मुलाक़ात थींदी हुई ऐं अशफाक साहब सां ऐं ॿिया दोस्त जेके आहिनि, त उन वक़्तु असां इहो एस्टिमेट करे चुका हुआसीं त तमामु वॾो चैलेंज आहे जेको ही नौजवाननि जी जेका टीम आहे उहा उन में ईंदी। ऐं चैलेंज उहो इन करे हुयो त मीडिया जी जंहिं वक़्तु ही टाइम TV ऐं जेका पंहिंजी अख़बार आहे इहे इस्टेब्लिश थी रहियूं त उते जाइ केतिरी घटि आहे, उते तव्हां वटि कहिड़ी प्रोडक्ट आहे जेका मुख़्तलिफ़ हूंदी, तव्हांजा ओपिनियन कीअं मुख़्तलिफ़ हूंदा, कीअं तव्हां माण्हुनि खे मीडिया जो हिकिड़ो जेको इन्फ्लुएंस आहे उहो तव्हां पैदा कंदो। उन सॼे में जेका टीम आहे पंहिंजी अख़बार जी ऐं जेका पंहिंजो टाइम न्यूज़ आहे उन्हनि हिकिड़ी पंहिंजी महिनत, पंहिंजी डेडिकेशन ऐं पंहिंजी नॉलेज सां, पंहिंजे प्रोफेशनलिज़म सां हिकिड़ी जाइ ठाही आहे। पंहिंजी अख़बार हिकिड़ो स्लॉट चेंज कयो, हिकिड़ी जेका हैबिट आहे उहा रीडर्स जी चेंज कई
यानी तव्हांखे पहिरीं जेका आहे सा अख़बार जेका डिजिटल अख़बार आहे उनजी घणेनि माण्हुनि खे आदत न हूंदी, बिल्कुलु नवां जेके नंढा छोकिराउनि खे हूंदी, पर पोइ पंहिंजी अख़बार उतां खां जेके असांजी एज जा माण्हू हुया ऐं जेके असां यंगर आहियूं चवंदा उन्हनि सभिनी खे उन डिजिटल एज ते खणी आई। ऐं जेको टाइम न्यूज़ जो जेको फ्लेवर आहे ऐं जेको फोकस आहे उहो जेके ट्रेडिशनल मतिलबु सिंधी में टीवी आहिनि काफ़ी ऐं उर्दू में आहिनि, उन्हनि सभिनी खां वधीक प्रोग्रेसिव ऐं वधीक प्रोफेशनल ऐं वधीक मतिलबु आहे त हिकिड़ो जेको अट्रैक्टिव ऐं डायनामिक स्क्रीन अवांखे ॾिसण में ईंदी आहे। जी जी, सो उन करे मां सम्झां थो त उनजी जेका कंज़्यूमरशिप आहे उहा तमामु हाई इंक्रीज़ थी इन्हनि 2-3 सालनि जे नंढे सफ़र में, जेका तमामु फिनोमिनल आहे, जेको का मतिलबु अहिड़े इन दौर में टीवी का अचीव करे ऐं एतिरो जल्दी में। सो मां सम्झां थो त सॼी सथ मुबारकबाद जी मुस्तहिक आहे ऐं होप त अञा वधीक सिंधी सोसाइटी जी ख़िदमत कंदी रहंदी टाइम न्यूज़ ऐं। थैंक यू सो मच, ख़ैर मुबारक डॉक्टर रफ़ीक चांडो साहब। अवां इनाम भट्टी साहब जेको ज़िक्र कयो त नौजवाननि जी इहा टीम जेका आहे उन्हनि पारां अणथक महिनतुनि सां हिननि ॿिन्ही इदारनि खे उन ऊचाई ते पहुचाए पियो आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन नौजवाननि जी टीम जो जेको सरवाण आहे, असांजो जेको कैप्टन आहे मोहतरम अली काज़ी साहब, सॼो क्रेडिट उन ॾांहुं वञे थो। इहा करेज ऐं इहा हिमत, इहो हौसलो उन वटां ई असां सॼी टीम में मुंतक़िल थियो। असां उन हौसले हिमत खे करेज खे अडॉप्ट कयो, उन खां पोइ उन जो उन विज़न मूजिबि जेको आहे परफॉर्म करणु ऐं प्रेज़ेंट करणु शुरू कयो। सो अवां पैनलिस्ट जे तरफ़ां बि मोहतरम अली काज़ी साहब जन खे इन सालगिरह जो तमामु घणियूं वाधायूं ॾियूं था। इन एनिवर्सरी जी ट्रांसमिशन खां पोइ हाणे हलूं था सर पॉलिटिकल सिनारियो ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुल्क में गुज़िरियल ॾींहुं जेको कुझु थियो उन खां पोइ जी डेवलपमेंट्स काफ़ी आहिनि। ख़ासि तौर ते वफ़ाक़ी काबीना जो जेको इजलास थियो आहे उन इजलास में अहम नोयत जा कुझु फ़ैसिला कया विया आहिनि। उन्हनि फ़ैसिलनि ते अचण खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधायां त इस्लामाबाद हाई कोर्ट पीका जेको ऑर्डिनेंस जारी कयो वियो हो तहरीक इंसाफ़ जी हुकूमत में, उन पीका ऑर्डिनेंस खे इस्लामाबाद हाई कोर्ट रद्द करे छॾियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ु बेतमादी रिथ ते वोटिंग सुभाणे थींदी। इन जो ख़ुसूसी इजलास जेको आहे उहो बि सुभाणे शुरू थी रहियो आहे। पार्लियामेंट में इन कैमरा बहस कराइण जो PTI पारां फ़ैसिलो कयो वियो आहे। इमरान ख़ान इहो फ़ैसिलो कयो आहे त आलमी साज़िश ख़िलाफ़ु लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड तारिक ख़ान जी सरबराही में हिकु जांच कमीशन जोड़ी वञे ऐं नुक़्ता जेके आहिनि उहे ॾाढा दिलचस्प आहिनि, जंहिं ते अवां सभिनी जी राय खपंदी। चवनि पिया त कमीशन इहा जांच कंदी त ख़त में रिजीम चेंज जी धमकी आहे या न, ऐं इहो बि ॾिठो वेंदो त इहा साज़िश किथे जुड़ी, कहिड़ा मक़ामी हैंडलर्स हुआ। हाणे तव्हां छा पिया सम्झो त हीअ जांच जेकॾहिं हाणे इहा कमीशन कंदी त इन खां पोइ एॾी वावेला छो कई वई? बेतमादी रिथ खे डेप्यूटी स्पीकर जी गैर आइनी रूलिंग जे थ्रू ख़तमु कयो वियो, असेंबलीज़ तोड़ियूं वियूं ऐं जांच करण जो फ़ैसिलो वरी हाणे थिए पियो। जमील अहमद ख़ान साहब। हा, इहा हिकिड़े ॾींहं जी जेका प्राइम मिनिस्ट्री हुई उन में इहा कमीशन अंडर दी कमीशन एक्ट जेको आहे उनजे तहत उन्हनि इहो फॉर्म करे छॾियो आहे कमीशन। पर इहो तारिक ख़ान जनरल साहब इन जी सरबराही कंदो ऐं अॼुकल्ह जेको एटमॉस्फेयर लॻो पियो आहे उन में काफ़ी पोलराइज़ेशन थी पई आहे। असांजा कुझु अहिड़ा ऑफिसर आहिनि रिटायर्ड जेके टोटली इमरान ख़ान जे सम्झनि था पिया त उहो हक़ ऐं सच ते आहे, उन खां अलावा हुनजा वोटर सपोर्टर बि ज़रूरु उनखे हक़ ऐं सच जी सम्झनि था। जेको प्रोपेगेंडा या जेकी मीडिया जे तरफ़ां ॻाल्हियूं पहुचियूं आहिनि माण्हुनि खे, उहो माण्हुनि में ज़रूरु शक त पइजी वियो आहे न त कुझु न कुझु इन ख़त में आहे, का अहिड़ी ॻाल्हि आहे जेके बैरूनी क़ुव्वतूं जेके हाणे आहिनि इमरान ख़ान खां, का अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें का साज़िश आहे त मुल्क जेको आहे उनखे ग़ुलामी जे पासे धिकियो थो वञे, जीअं फवाद चौधरी अॼु ॻाल्हि कई आहे। इहे हिकिड़ो जेको इहो नैरेटिव आहे इहो ज़ाहिर हुनजा वोटर सपोर्टर ऐं ॿिया माण्हू बि सम्झंदा, हुन में फ़ौजी बि आहिनि ऐं इन में इहा जनरल साहब जेको हाणे थियो आहे उन में कमीशन जे हिकिड़े ॾींहं जी आहे। मां सम्झां थो ऐं जे थोरी घणी इहा अपोजिशन वारा सोचनि त इनखे जुडिशियल कमीशन में चवनि था ठीकु आहे, तव्हांखे हाणे सिंगल मैन कमीशन जेको आहे या ॿ मेंबर कमीशन इन जी का कानूनी हैसियत न आहे जेसीं ताईं गवर्नमेंट इन ते एक्ट न करे। पर जुडिशियल कमीशन हूंदी त उनजी हिकिड़ी हैसियत हूंदी ताकी माण्हुनि जो भरोसो अपोजिशन साइड ते बि अची वञे त हाणे जुडिशियल कमीशन आहे, ॻाल्हि बिल्कुलु सची सही सिधी अची वेंदी। असांखे हिन जी अंदरूनी मालूमात जेका आहे
उन जे तहत बि ऐं जेके मीडिया में मालूमात आई या न केबल जी या इन जेका मरासले जी या इन कम्युनिकेशन सीक्रेट कम्युनिकेशन जी उन जे तहत का अहिड़ी ॻाल्हि ऐं सलामती कमेटी में जेका असांजी नेशनल सलामती कमेटी आहे उन में का अहिड़ी ॻाल्हि न आई आहे त जंहिंमें गद्दारी जो किथे एलिमेंट नज़र आयो हुजे। असां त तमामु इहो फैशन थी पियो आहे हिन मुल्क में त जेको उथे थो पियो सियासतदान या ॿियो को माण्हू चवे थो फलाणो ॿियो माण्हू गद्दार आहे मां सचो आहियां। इहे गद्दारी जो जेको लेवल जेसीं ताईं न हटाईंदा इहे तेसीं ताईं इहो असां अॻिते नथा वधी सघूं ऐं असांजो मज़ाक़ सॼी दुनिया में थी वेंदो। रहियो सुवाल हिन कमीशन जी का एतिरी हैसियत मूंखे नथी लॻे। हिकिड़े ॾींहं लाइ रिस्टोर थियो आहे उन कमीशन ऑर्डर करे छॾियो आहे ठीकु आहे पर अपोज़िशन पंहिंजी ज़रूरु हिन में कंदी। अॼु हुनजी पार्लिमानी कमेटी में 98 टोटल आया आहिनि इहे मेंबर्स उहो ई असां इन फोरम ते तव्हांजे फोरम ते डिस्कस कंदा आया आहियूं त उनखे एतिरो कॉन्फिडेंस हो उनखे त पोइ पार्लिमानी कमेटी जो मेंबर घुराए वठिया उनजो मीटिंग हुनजी करे वठे हा त हुन ॻाल्हि सभु साम्हूं अची वञे हा उनखे ख़बर हुई त उहो फ्लोर ऑफ दी हाउस ते न पियो खटी सघे इन करे उन इहे जेको सॼो सिलसिलो शुरू थियो आहे आर्टिकल 5 जो ऐं सारो जेको हाणे त सुप्रीम कोर्ट पाण चई छॾियो आहे जेको हुन में गैर आइनी ॻाल्हि जेका थी त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त मां सम्झां थो त खणी उहो पब्लिक करे छॾनि खणी सुभाणे कैमरा डिस्कस कनि ऐं इमरा कैमरा डिस्कशन में हिन जा पंहिंजा मेंबर जेके आहिनि उहे जेके इन ते क्रिटिसाइज़ कंदा ऐं हुन जे माइलेज वठंदा जेके अपोज़िशन वारा आहिनि उन्हनि खे ज़ाहिर डिफेंड कंदा जी। ठीकु आहे जमील अहमद ख़ान साहब। नसीर साहब हीउ जेको अॼु इजलास थियो इन इजलास खां पहिरियां सियासी कमेटी जो बि इजलास थियो। इन इजलास में मेंबर्स जी अक्सरियत वज़ीर आज़म खे इस्तीफ़ा ॾियण जो मशवरो ॾिनो मजमूई तौर ते। शेख रशीद हिन वक़्तु बि चवे पियो त हथियार फिटा न कंदासीं ऐं अॼु बि चवां थो त गॾियल तौरु इस्तीफ़ा ॾेई ॿाहिरि निकिरणु घुरिजे। फैसल जावेद जो इहो चवणु आहे त अॼु राति क़ौम खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान सरप्राइज़ ॾींदो ऐं क़ौम खे मायूस न कंदो। कहिड़ो सरप्राइज़ तव्हां ॾिसो पिया इमरान ख़ान पारां इस्तीफ़ा वारो ऑप्शन इमरान ख़ान इस्तेमालु कंदो ऐं कमीशन ते अव्हांजो कमेंट छा हूंदो सर? अच्छा महताब सिर्फ़ु 30 सेकंडनि में हिकिड़ो कमेंट पुठिएं सुवाल ते मूंखे आफ्टर थॉट आयो त मां सजेशन थो रखणु पियो चाहियो। सिंधी मीडिया जे स्ट्रेंथ्स ऐं फ्यूचर ट्रेंड्स जे हवाले सां पंहिंजी अख़बार खे लीडरशिप रोल इख्तियार करने का हिकिड़ो को डिस्कशन ऐं डिबेट कराइणु घुरिजे ऐं उनजे डिटेल से ॻाल्हाए सघिजे थो पर सिंधी मीडिया ते डिबेट घटि थो थिए। इहो ज़रूरु कंहिं मुमकिन हुजे त काज़ी साहब खे मुंहिंजे तरफ़ां रिक्वेस्ट कजो त हिकिड़ो ओपन फोरम कन्वीन थिए ऐं इहे ॾाढो हिकिड़ो यूज़फुल इनिशिएटिव थींदो पंहिंजी अख़बार बिल्कुलु सुठी तजवीज़ आहे सर तव्हांजी जी। थैंक यू महताब। हाणे तव्हांजा ॿिया जेके सुवाल आहिनि ते अचूं था। पहिरीं ॻाल्हि तव्हां जेका ॻाल्हि कई त अॼु वरी एडवाइज़र्स ख़ान साहब खे नयूं सलाहूं पिया ॾियनि नवां एडवेंचर पिया कराइनि। ख़ान साहब खे हिन हाल में पहुचाई सलाहकारनि जे सलाहनि आहे हिकिड़ो ख़ैर सां ख़ान साहब जी पंहिंजी सोच बि ॾाढी शानदार रही आहे। तव्हां ॾिठो आहे त हुन कॾहिं को मौक़ो न विञायो आहे त पंहिंजे पेर में पाण खे बंदूक न हणे अहिड़ो मौक़ो वजु विञाईंदो न आहे। न मिले वजु त पैदा बि करे वठंदो आहे त इलाही ॾींहं थिया आहिनि पंहिंजे पाण खे धकु न हयो अथमि त को न को वजु पैदा बि कंदो आहे। पर वरी जेके सलाहकार हुनखे जी आहे इलाही मिसाल आहिनि। सलाहकार त ख़ैर सां अहिड़ा आहिनि साईं वटि जो वेंदे वेंदे बि हुनखे मां त चवां थो हिनखे वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो ग्रेसफुल लीडर करे छो नथा वञणु ॾिया। छो नथा हुनखे चवनि त तूं पब्लिक में अची चओ त असां पंहिंजे ग़लतियुनि मां सिखंदासीं असां सिखियो आहे हिन अरसे जे दौरान असां खां मिस्टेक्स थियूं ऐं ओपनली चवे त जेके मिस्टेक्स थियूं असां फ्यूचर में पाकिस्तान जी सियासत में को नओं किरदारु अदा करणु वेंदासीं। बिल्कुलु नसीर साहब तो सलाहकारनि खे बि ख़बर आहे त ख़ान साहब छा मां ख़ुशि थो थिए इन करे अकुल जी ॻाल्हि नथा कनि अनफॉर्चुनेटली। सो इहो इन क़िस्म जी का ॻाल्हि कंदो हाणे हुन मां हाड़ा हौसल कोन थींदो। मुंहिंजो त ख़्यालु आहे हुनखे ग्रेसफुल एग्ज़िट पंहिंजे लाइ सोचे न त ख़ान साहब वटि अञा बि हिकिड़ो स्टेप अॼोकी शाम जो आहे। सेकेंड पॉइंट तव्हां जेका ॻाल्हि कई पीका कंप्लीटली हिकिड़ो डार्क रूल हुयो डार्क ऑर्डिनेंस हो। मूंखे त हैरत आहे त असांजे सदर साहिब कीअं अखियूं बूटे जेतिरा रेफरेंसिस आहियूं हुनखे वहां उतां मिलिया प्राइम मिनिस्टर ऑफिस मां उहो पंहिंजो माइंड अप्लाई न कयईं। हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू आहे काफ़ी हद ताईं हिकिड़ी बैलेंस्ड पर्सनैलिटी जो माण्हू आहे आरिफ अली साहब पर हुन पार्टी वर्कर जे तौर ते लॻे थो त हुन अखियूं बूटे छॾियूं। जेका शइ हुतां आई काज़ी साहिब जे ख़िलाफ़ रेफरेंस आइलैंड्स जे ऑर्डिनेंस हिन क़िस्म जा ऑर्डिनेंस का हिकु बि शइ हुनजी ऑर्डिनेंस देर न कई उन ते बि गौर फिक्र न कयईं आइन में लताड़ कयूं सर एग्जैक्टली उन में बि देर न कई। त मुंहिंजो ख़्यालु आहे त प्रेसिडेंट ऑफिस खे पोस्ट ऑफिस न आहे वेणो हेड ऑफ द स्टेट आहे हुनखे पंहिंजा माइंड अप्लाई करणु घुरिजे हा।
त ही बि टेका हिकिड़ो बिल्कुलु रदी क़िस्म जो फरसूदा फाशिस्ट क़िस्म जो कानून हुयो, उन जो अंजाम चङो थियो इहो ई थियो। अहिड़ा कानून रुॻो मार्शलाउनि में असां ॿुधा ऐं उन मां कोर्ट जंहिं तरह उनखे डिस्कार्ड कयो आहे। त घणे अरसे खां पोइ 2 ॾींहंनि में 2 लाॻीतियूं चङियूं ख़बरूं हिन मुल्क में मिलियूं आहिनि, जेको मूंखे यादि नथो पए वेझे माज़ीअ में 2 ॾींहंनि में 2 सुठियूं ख़बरूं ईअं मिलनि। सो दैट्स वेरी गुड न्यूज़। ऐं लास्टली कमीशन, मुंहिंजो पंहिंजो ज़ाती इहो ख़्यालु आहे त हिकु ॾींहं जी हुकूमत हुन वटि आहे ऐं इहो एप्रोप्रिएट कोन्हे त हींअर हू कमीशन पंहिंजे तरफ़ां क़ाइमु करे। हा, नई हुकूमत जेका बि अचे, मुंहिंजो ख़्यालु आहे हिन सॼे एपिसोड ते कमीशन ज़रूरु ठहणु घुरिजे। इंडिपेंडेंट माण्हू खां ठहिराइनि की अहिड़ी जुडिशरी जे माण्हू खां या को अहिड़ो ॿियो कदावर माण्हू जंहिंजी ऑब्जेक्टिविटी स्टेब्लिश्ड हुजे। न्यूट्रलिटी चवंदासीं त वरी हुनजी माना ख़ान साहिब एॾी ॾुखी ॿुधाई आहे जो हाणे न्यूट्रल जो लफ़्ज़ बि असांखे चवंदे ॾुखियो थो लॻे। अहिड़ो माण्हू, अहिड़ी शख़्सियत जंहिंजी साख सुठी हुजे, जंहिंजी एक्सेप्टेंस हुजे सोसाइटी में, उन जे थ्रू ही कमीशन क़ाइमु थियणु घुरिजे। ऐं मां चवां थो हिन कमीशन जो टीआर खे वधायो वञे, इन्वेस्टिगेट कजे त छा कंहिं पॉलिटिकल गेन्स लाइ इन क़िस्म जो सॼो ही को ड्रामो त क्रिएट न कयो। नंबर 1। ॿियो, इन जो इम्पैक्ट पाकिस्तान जे फॉरेन रिलेशंस ते कहिड़ो पवंदो, इहो त सॼो सो इहा नंढी कमीशन अलॻि ठाहे त जमील ख़ान साहिब खे ॾेई छॾनि, उहो ई ॿुधाए छॾींदुमि त कहिड़ो मूंखे त ॾाढो इन जा लॉन्ग टर्म नेगेटिव इम्पैक्ट था नज़र अचनि। ऐं थर्डली इहो आहे त इन सॼी शइ जे नतीजे में जेको पाकिस्तान खे कॉन्स्टिट्यूशनल डैमेज थियो ऐं उन सां जेको इकोनॉमिक डैमेज थियो आहे पुठियां हिकु हफ़्ते जी अनसर्टेनिटी जे करे, इहे सभु पासा इन्वेस्टिगेट थियनि, कॉम्प्रिहेंसिव कमीशन ठहे त पोइ सभु पासा साम्हूं अचे। हिकिड़ो पॉइंट ॿियो बि ऐड कंदुसि। जी जमील ख़ान साहब प्लीज़। हाँ, इन में बेसिकली वन लाइनर ओनली त ही जेके असांजा मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे कुझु एम्बेसडर्स हाणे उहे चवनि था पिया त असां त हाणे अहिड़ा केवल जेके मुल्क खे असां ॿुधाईंदा हुआसीं, हाणे ॿुधाइण जहिड़ा बि असां न रहिया आहियूं। हाणे तव्हां ॾिसंदव त काफ़ी अरसो हिनखे लॻंदव एम्बेसडर जेके आहिनि सची ॻाल्हि ॿुधाए न सघंदा मुल्क खे। हाणे इहो वॾो हिकिड़ो डैमेज थी पियो आहे, बाक़ी शयुनि खां अलावा। ठीकु आहे सर। इनाम भट्टी साहब अवां अचूं पिया। नसीर मेमन साहब जो चवणो त प्रेसिडेंट ऑफिस खे सिर्फ़ु पोस्ट ऑफिस न हुजणु घुरिजे, कुझु पंहिंजो दिमाग़ बि इस्तेमालु करे ऐं एटलीस्ट उन कुर्सीअ जो इस्तेकाक जेको आहे उहो जीअं मजरू न थिए। कीअं पिया ॾिसो अवां इन समूरी सिचुएशन खे? पीका ऑर्डिनेंस जो जीअं नसीर मेमन साहब ज़िक्र कयो त अलाए कीअं सदर जेको आहे इन ऑर्डिनेंस खे पास कयो जंहिंजी सॼे मुल्क में शदीद मुखालफ़त कई वई ऐं साफ़ इन दरख़्वास्त ते अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट इन खे रद्द करे छॾियो। ऐं ॿियो, सलाहकार जेके मशवरा ॾियनि पिया इमरान ख़ान खे, रुॻो झेड़े जा मशवरा छो पिया ॾियनि? मतिलबु ग्रेसफुल लीडर बणजण जो उन वटि चांस मौजूदु आहे, उहो छो न पियो अप्लाई करे? पहिरीं त महताब सदर साहब जेको आहे न, उहो पार्टी जो अदना कारकुन थी करे बिहेव थो करे। उहो पार्टी जे अदना कारकुन जे करे पाबंद आहे त हुनखे इमरान ख़ान जेको आहे PTI जो सरबराह जेको आहे उहो हुनखे जेको ऑर्डर करे हुन ते आमन सदक न करे वरी ही ऑर्डर जारी करे छॾे। हू इहो नथो सोचे त आउं हिकिड़ो स्टेट जो सरबराह आहियां जंहिंखे इन्हनि शयुनि ते न रुॻो गौर वीचार करणु खपे, पर ख़ुदि इमरान ख़ान खे घुराए उन सां मिली उनखे सम्झाए बि सघे थो। पर सम्झां थो इन्हनि सभिनी शयुनि जो सबबु इहो आहे त जीअं नसीर चयो त हुनखे जेके सलाह ॾींदड़ आहिनि उहे सलाह बि अहिड़ी था ॾियनि जंहिं ते हू ख़ुशि थिए। हाणे हींअर ई तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि इहा त जंहिं कमीशन जे लाइ जंहिं शख़्स जी चूंड कई अथऊं उन शख़्स हींअर जवाबु ॾेई छॾियो अथनि। जनरल रिटायर तारिक ख़ान चयो ऐं पंहिंजे ज़ाती किन सबबनि जे करे इन कमीशन जो सरबराह थी नथो सघां। हू बि सम्झंदो हूंदो त हिकिड़े ॾींहं जे लाइ कमीशन ॾेई करे जोड़ी बि वञे, सुभाणे खां पोइ अलाए छा ॿी हुकूमत हुननि जी निगरान सेटअप ईंदो। इमरान ख़ान खे कमीशन जोड़णु खपे ऐं हिन जे लाइ जोड़णु खपे, इहा इन जे लाइ जोड़णु खपेसि। हू जेको जीअं हमरा हो न हिकिड़ो, उहो कंहिं माण्हू किरी पियो तलाउ में, ॿाहिरि निकितो त माण्हू सभु ताड़ियूं पइजनि, वाह वाह तूं उन कढी आहीं। चए न इहो त ठीकु आहे, पर मूंखे ॿुधायो त धिको मूंखे कंहिं ॾिनो। सो इमरान ख़ान खे कमीशन जोड़णु खपे इन जे लाइ त उनखे इहे सलाहूं कंहिं ॾिनियूं हुई, जंहिं बि सलाहूं ॾिनियूं हुअसि कमीशन उन जे लाइ जोड़े ऐं उन जे लाइ हुकूमत जो हुजणु ऐं न हुजणु लाज़िम कोन्हे। हू हींअर ई इन जे लाइ सोचे ऐं उन जे लाइ कमीशन जोड़े ऐं पोइ उन्हनि सलाहकारनि जे लाइ तायुन करे त आईंदह जे लाइ जेका हुनखे सियासत करणी आहे त उहे अहिड़नि सलाहकारनि जी सलाह ते हले या न हले। ऐं हींअर बि जेको अञा ताईं बि उहे वेठा सोचनि था, जॾहिं सुप्रीम कोर्ट वाज़े तौर ते चई छॾियो आहे त 9 तारीख़ वारे इजलास में नो कॉन्फिडेंस मूव ते वोट करणो आहे। वोट थियण खां पोइ जेकॾहिं जेका बि सूरत-हाल जुड़े त उन खां पोइ वरी नए वज़ीर आज़म जी चूंड करण जे लाइ बि वोट इन ई इजलास में करणो आहे। पर तव्हां जेकॾहिं अॼु ऑर्डर ऑफ द डे ॾिसंदव, हींअर नेशनल असेंबली जे वेबसाइट ते ऑर्डर ऑफ द डे पियो आहे, उन में चौथे नंबर ते पॉइंट एजेंडा आहे सर। हा, 6 पॉइंट एजेंडा आहे जंहिंमें चौथे नंबर ते इहो मामलो रखियो वियो आहे।
चौथे नंबर ते इहो आहे जॾहिं त इहो हाणे हुजण ई खपंदो त उहो सिर्फ़ु तलावत खां पोइ हुनजी ॿी एजेंडा उहा हुजणु खपे हा, पर हुननि 2-3 एजेंडाऊं हिकिड़ियूं अहिड़ियूं रखी छॾियूं जंहिं ते यानी डिस्कशन थिए त उन में टाइम वञे ऐं उन खां पोइ उन में जेको मैटर ऑफ द पॉइंट्स ऑफ ऑर्डर रखियल आहे वरी 5 ते उहा देन कॉलिंग अटेंशन्स यानी हिकिड़ो रूटीन में जेके शयूं हूंदियूं उन तरह सां त मूंखे लॻे थो ही अञा ताईं हिननि जेको सोचियो आहे उहो इहो ई सोचियो आहे त वरी बि सिधे रस्ते ते न वञिबो सिरातुल मुस्तक़ीम जेका आहे हुननि खे अञा ताईं सम्झ में कोन थी अचे त सही राह कहिड़ी हूंदी आहे। पार्लियामेंट जो सिंपल कमु आहे तव्हां इन खे भले वञी करे साबित कयो त तव्हांजी केबिल छा थी चए, तव्हांजे ॿाहिरनि मुल्कनि छा चयो। पार्लियामेंट जे अंदरि हिकिड़ी अदम एतमाद जी रिथ पेश थियल आहे, उहे चाहे भले सभई माण्हू विकामल हुजनि ख़रीद थियल हुजनि, पर पार्लियामेंट जो ऑर्डर इहो थो चए त जेका उन ते अदम एतमाद जी रिथ ते वोटिंग थियणी आहे उहा वोटिंग थियणु खपे, उन खां पोइ तव्हांखे जेको वणे वञी कयो। हीउ जेको ज़ोरी ज़बरदस्ती तव्हां उनखे फेरे घेरे ॿिए पासे वठी वञणु था चाहियो उहो साबित थो करे पियो त तव्हां इन्हनि शयुनि जे लाइ संजीदह न आहियो, तव्हां डेमोक्रेटिक प्रोसेस जे लाइ संजीदह न आहियो, तव्हां पार्लियामानी सिस्टम जे लाइ संजीदह न आहियो, तव्हां पार्लियामान जे अंदरि जेको हलंदड़ निज़ाम आहे उन जे लाइ संजीदह न आहियो, तव्हां उन्हनि सभिनी शयुनि खां हटी करे कुझु करणु चाहियो था। ऐं ही पीका ऑर्डिनेंस उनजो ई नतीजो आहे। पीका में बि ईअं आहे त तव्हां पंहिंजी मर्ज़ी ऐं मनमानी चाहियो था, तव्हां आइन कानून उन्हनि शयुनि खे नथा ॾिसणु चाहियो त को उन्हनि में सभु शयूं मौजूदु आहिनि, उन्हनि खे कीअं अमल में आणिजे। ऐं जीअं जेका जमील साहब ॻाल्हि कई त इहा हींअर बाक़ाइदा तौर ते जेके बि सीनियर डिप्लोमेट्स आहिनि उन्हनि में इहा संजीदगी सां उन्हनि ते इन्हनि सोचणु शुरू करे ॾिनो आहे त आया जेके असां शयूं तव्हांखे कन्वे कंदा आहियूं, जेको केबल मोकिलींदा आहियूं, उहे जॾहिं एॾियूं टॉप सीक्रेट हूंदियूं आहिनि जो उन्हनि जो किथे ज़िक्र बि न कयो वेंदो आहे त हाणे जेकॾहिं तव्हां उनखे इन तरह सां ज़िक्र कंदो त पोइ ख़ुदि हुननि जी पंहिंजी जेका उते हींअर पोज़ीशन थी वञे, मिसाल केबल चऊं कम्युनिकेशन चऊं या ख़त था चवनि हाणे PTI वारा, उहो पार्लियामेंट जे मेंबर्स जे साम्हूं आणण जो बि अॼु फ़ैसिलो कयो अथऊं, इहो बि मशवरो मेंबर्स पारां ॾिनो वियो आहे। इहो त वरी इंतिहाई सीरियस अमल हूंदो जंहिं लेटर जे रंग जो कलर जंहिं लेटर जो कलर ॿुधाइण जे लाइ जेको डिप्लोमेट्स आहिनि उहो तयारु न आहिनि, हू चवंदा त असीं इहो रंग बि नथा ॿुधाए सघूं कहिड़ो हूंदो आहे। जीअं जमील साहब बि हिते इहा ई ॻाल्हि कई त बसि रंग हिकिड़ो डिफरेंट हूंदो आहे, त यानी इन हद ताईं उहा सीक्रेट शइ आहे त जंहिंजो कलर बि डिस्क्लोज़ नथो करे सघिजे त उनजो कलर कहिड़ो हूंदो आहे। ऐं तव्हां सुभाणे उहो ख़त खणी अची पार्लियामेंट में ॾेखारींदो त पोइ तव्हांजी पंहिंजी सॼी जेका पॉलिटिकल स्टेट्समैनशिप आहे, डिप्लोमेटिक कम्युनिकेशन खे जेकॾहिं अवाम आॾो आंदो वियो त पोइ इन जो बि परॾेही पॉलिसी ते असरु थींदो, जंहिंजे लाइ PTI वारा चवनि था त जेके सुंडियूं आहिनि उहे परॾेही पॉलिसी खे खाई वेंदियूं। महताब परॾेही पॉलिसी ते असर खे त छॾियो, तव्हांजा पंहिंजा सॼी दुनिया में अंदरि जेके वेठल डिप्लोमेट्स आहिनि उन्हनि जो वर्किंग प्रोसीजर जेको आहे, वर्किंग जेको स्टेमिना आहे, वर्किंग जेको हुननि जी कमिटमेंट आहे, उहा सॼी चेंज थी वेंदी। उहा हींअर जेकॾहिं हू जेको बि हुक्मरान ॾिसंदा त पोइ पहिरीं उन लाइ सोचणु शुरू कंदा त असां हीअ कम्युनिकेशन हिन सां कयूं या न कयूं। तंहिंजे करे ही सॼियूं जेके शयूं थियनि थियूं हिकिड़े पूरे सिस्टम में प्रोसीजर खे तबाह करण जो मतिलबु इमरान ख़ान जे इन कदम सां परॾेही जेके डिप्लोमेट्स आहिनि उहे बि लाज़मी तौर ते घबराइजी विया हूंदा इनाम भट्टी साहब। मुकमिल तरह ते उहे घबराइजी विया आहिनि। उन खां पोइ छाकाणि त हुननि जी जेका उते हुननि जी जेका लाइफ आहे उहा उते अनस्टेक थी वेंदी आहे। सुभाणे हुननि सां मिसाल तौर अॼु जीअं हींअर ब्रसल्स में उहो डिप्लोमेट वेठो आहे जंहिंजे नाले ते तव्हां जेको आहे इहा कम्युनिकेशन वाज़े कई आहे त उन कम्युनिकेशन कई आहे। हींअर मूंखे ॿुधायो त ब्रसल्स में हुनजी पोज़ीशन छा हूंदी। ब्रसल्स माना त यूरोपियन यूनियन जो हब, यूरोपियन यूनियन माना यूरोपियन यूनियन जा जेके बि कंट्रीज़ आहिनि उते जे उन्हनि सभिनी माण्हुनि सां मिलणु जुलणु, उन्हनि सां राब्ता रखणु, उथणु वेहणु। हाणे ही जिते बि जंहिं कंपनी में वेहंदो त माण्हू हुनखे कहिड़ी नज़र सां ॾिसंदा, हू यकदमि उतां टेबल मटाईंदा या मशकूक नज़र सां ॾिसंदा या पंहिंजी कंहिं बि क़िस्म जी कम्युनिकेशन जेका हूंदा उन ते तमामु मुहतात रहंदा। डिप्लोमेट्स ही को डायरेक्ट वञी कंहिंखां थोरी पुछंदा आहिनि दादा तव्हांजो असांजे मुल्क जे लाइ छा रायो आहे। ही को डिप्लोमेट वेही हुनखे ईअं चवंदा छा, ही त उन्हनि सां सिर्फ़ु ईअं मिली कचहरी करे मुख़्तलिफ़। रफ़ीक चांडियो साहब खां इनपुट वठूं था। ठीकु आहे इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच। रफ़ीक चांडियो साहब खां इनपुट वठूं था। रफ़ीक साहब, शेख रशीद जेका अॼु ॻाल्हि ॿोल कई कुझु ॾींहंनि खां ग़ाइबु रहण खां पोइ हू अॼु मंज़र आम ते आयो ऐं हुनजो इहो चवण त सुंढियूं मुल्क जी परॾेही पॉलिसीअ खे खाई वेंदियूं, हिन केस में सभु किरदार ऐं क़ुवतूं वावखियूं थी वियूं आहिनि, चोरनि सां गॾिजी मुल्क नथो हलाए सघिजे। मानिखेस जुमिला आहिनि। पंहिंजी पार्टीअ जे माण्हुनि जे लाइ ईअं चवे पियो या अञा बि हुनजो इशारो अपोज़िशन तरफ़ आहे,
छा कमेंट कंदो अवां हीअ जेका सूरत हाल हले पई सर? जेका नसीर खे ॿियनि दोस्तनि खे परेशानी आहे इहो सलाह केरु पियो ॾिए ख़ान साहब खे, उन में घटि में घटि हिकिड़ो त इहो शेख रशीद आहे। शेख रशीद जी जेका पॉलिटिकल अंडरस्टैंडिंग आहे ऐं जेको फवाद चौधरी आहे, प्रॉब्लम इहो आहे त सॼी जेका PTI आहे, PTI हिकिड़े अहिड़े पॉलिटिकल प्रोसेस में आयल आहे, सॼा जेके बि अमल आहिनि, नसीर जी ॻाल्हि खे मां अॻियां वधाईंदे चवां थो त फुक़दान कहिड़ो आहे, पॉलिटिकल प्रोसेस जो फुक़दान आहे, जंहिंजे नतीजे में आहिनि जीअं इहा पॉलिटिकल पार्टी ठही आहे। बिल्कुलु सही आहे त जेको PTI जो जेको जनम आहे उहो थियो आहे हमीद गुल जी उन सां, ऐं बिल्कुलु इहो आर्ग्यूमेंट काउंटर आर्ग्यूमेंट कोई ॿियो ॾेई सघे थो त बाबा मुस्लिम लीग नून बि ईअं ई आहे, पर मुस्लिम लीग नून पंहिंजो पाण खे एडॉप्ट कयो आहे एज़ अ डेमोक्रेटिक पार्टी, हिननि पंहिंजो पाण खे एज़ अ डेमोक्रेटिक पार्टी तौर ते एडॉप्ट न कयो आहे। नंबर ॿियो इहो आहे त इमरान ख़ान ज़ाती तौर ते हिकिड़े तमामु वॾे शिकार आहे, हिकिड़े ख़ुदपरस्ती जो शिकार आहे जी। इहो जेको एटीट्यूड आहे इहो हिकिड़ो वॾो प्रॉब्लम आहे। टियों नंबर इहो आहे त जेके हुन जा सलाहकार आहिनि उहे सभु पॉलिटिकल निटिगिटी जेका मैनेजमेंट आहे उन में त ठीकु हूंदा, उन में तजुर्बो हुननि जो आहे, पर उन्हनि खे जेका मिसिंग आहे उहा आहे पॉलिटिकल हिस्ट्री। पॉलिटिकल हिस्ट्री जी या ॼाण कोन्हे, इदराक कोन्हे, जंहिंजे करे उहो पॉलिटिकल फ्यूचर खे मतिलबु आहे त प्रिडिक्ट नथा करे सघनि। असीं सभु एनालाइज़ कयूं था, असांखे कुझु न कुझु हिस्ट्री मां खणणो थो पए, कुझु न कुझु उन्हनि जे एक्टिविटी मां शयुनि मां खणणो थो पवे। ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्त ताईं बि जेके एक्टिविटीज़ थी रहियूं आहिनि, जेका नसीर ॻाल्हि की मां पाण हिन ॻाल्हि ते सोचे रहियो हुउसि त भला हिनखे इज़त वारो एग्ज़िट छो नथा वठणु ॾियनि जी। इमरान ख़ान छो अञा ताईं इन ते बज़िद आहे त अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कजनि। ॾिसो, मां सम्झां थो त पाकिस्तान में कन्फ्रंटेशन वारी सियासत जो इमरान ख़ान जे इक़्तिदार में अचण खां पइजी चुको। इहा कन्फ्रंटेशन जेका आहे जीअं अपोज़िशन में शुरू कयो हुन, पर अपोज़िशन में एतिरो हाणे बि जेको आहे यानी जेके सलाहूं हुनखे अचनि पियूं त भई तूं रिज़ाइन ॾे, मुंहिंजे ख़्याल आहे त रिज़ाइन ते जेॾीमहिल हुननि जा वकील ॿिया ॿुधाईंदा उन्हनि खे त भई रिज़ाइन ॾियण सां फ़ाइदो न थींदो, ॿियूं इलेक्शन्स थी वेंदियूं, बाए इलेक्शन्स, ऐं पोइ तव्हां ॿाहिरि हूंदो। ॿाहिरि रहणु इमरान ख़ान ऐं जेका टीम आहे उनजे लाइ वधीक ख़तरनाक आहे बजाए जो हू असेंबली में अंदरि रहनि। छो त पहिरियों कमु जेको जेका नेक्स्ट गवर्नमेंट ईंदी उहा पहिरियों कमु इहो कंदी, उहा मूव कंदी पंहिंजो ECL मूव कंदी। छो त तव्हां ॾिसो जेको करप्शन थी तव्हां ही कंदा रहिया आहिनि न, उन करप्शन ते तव्हां सिर्फ़ु तोशाखाना केस जेको आहे हिकिड़ो अहिड़ो केस आहे, फॉरेन फंडिंग ऐं मिसफरा जा ऐं ॿिया केस तमामु घणा आहिनि, ऐं पंजाब मां तमामु घणा केस निकिरंदा आहिनि, पर सिर्फ़ु तोशाखाना केस अहिड़ो आहे जेको काफ़ी अरसे ताईं इमरान ख़ान खे जेल में रखी सघे थो। उनजो सबूत माना पियो आहे न, सबूत हुनजा सबूत न मिलिया आहिनि न। इन करे मां सम्झां थो त नेक्स्ट जेके कपल ऑफ मंथ्स या 6 महीननि ताईं 8 महीननि ताईं इमरान ख़ान लाइ तमामु ॾुखिया साबित थियणा आहिनि, जॾहिं त एम्पायर बि इम्पार्शल आहे ऐं तव्हां जो कुझु कंदा रहिया आहियो साॻी नेब, कोई शक न आहे त साॻी नेब तव्हांखे साॻे तरीक़े केस ॿधे जन सबूत हूंदा तव्हां वटि न हुया। ऐं ॿियो इहो आहे त कल्ह तव्हां ॾिठो त जेको गिल आहे, गिल त पंहिंजो ॿुधाए छॾियो त मां वञां थो 2 ॾींहंनि लाइ, ईअं न चइजो मोटे न्यूज़ मथां केरु चवे, पर इनफैक्ट ईअं आहे त हू हलियो पियो हूंदो ऐं वापसि न ईंदो। गुज़िरियल हुन ॻाल्हि ॿोल कई चवई त सूमर ते वापसि ईंदुसि, तव्हांखे लॻे पियो छा रफ़ी साहब वापसि ईंदो या न ईंदो? मूंखे लॻे कोन थो वापसि ईंदो, छो त हालात हिते जंहिं लेवल जी लैंग्वेज ऐं जंहिं तरीक़े सां गिल ऐं फवाद चौधरी कंदा रहिया आहिनि, मां सम्झां थो मां ऐं मूं समेत ॿिया सभई पैनलिस्ट ऐं ॿिया सभई माण्हू इन ते कोन्हनि खे त का इंतकामी कार्रवाई थियणु खपे उन्हनि सां, पर इन क़िस्म जी हाई हेडेडनेस सियासत में माना तहज़ीब खां ॿाहिरि ॻाल्हाइणु, गारियूं ॾियणु ऐं जेको ईअं सुल्तान राई वारी लैंग्वेज ॻाल्हाइणु, इहो माना कंहिं बि मतिलबु आहे त सियासी तौर ते एक्सेप्टेबल कोन्हे को। इहा लैंग्वेज माना जेके कम्युनिस्ट ऐं जेके राइटिस्ट आहिनि उन्हनि कॾहिं हिक ॿिए ख़िलाफ़ु न ॻाल्हाई आहे। ठीकु आहे रफ़ीक चांडा साहब, तमामु घटि वक़्तु आहे असां वटि, जेकॾहिं ब्रीफली काइंडली 10-15 सेकेंड्स में अवां सभु इन ॻाल्हि ते पंहिंजो कमेंट ॾियो त सुप्रीम कोर्ट पारां गुज़िरियल जेका रूलिंग आई उन में समूरे इन प्रोसेस खे त रद्द कयो वियो, पर ज़िम्मेवार जेके आहिनि उन्हनि जो तयन बि न कयो वियो, उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं सज़ा जो ज़िक्र बि नाहे थियल। कीअं पिया सम्झो इन रूलिंग खे, ख़ासि तौर ते इन पॉइंट ते मुल्क जूं हालतूं जेके आहिनि उनखे नज़र में रखंदे नज़रिया ज़रूरत जेका आहे उनखे इस्तेमालु कयो वियो? ॾिसो, पहिरीं त इहो दाद मिले त मां जेका प्रिडिक्ट कई हुई त फ़ैसिलो छा ईंदो बिल्कुलु सही थियो। ठीकु आहे, ॿियो इहो आहे त इन में प्रे हुई बि कान त सज़ा जो मसइलो माना
ठीकु आहे रफ़ीक साहब। नाज़रीन, मजमूई जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते असांजे पैनलिस्ट जो ख़्यालु हुयो त सदर आरिफ अलवी जेको आहे उहो घटि में घटि पंहिंजी पोज़ीशन जो ख़्यालु करे ऐं प्रेसिडेंशियल जेका ऑफिस आहे उनखे पोस्ट ऑफिस जो किरदारु अदा न करणु खपे। पीका ऑर्डिनेंस खे सदर जेको मंज़ूरु कयो हो, बेटनि जे हवाले सां जेके ऑर्डिनेंसिस मंज़ूरु कया विया उन में तरतकड़ जो मुज़ाहिरो कयो वियो ऐं ऐवान जो तक़दुस पायमाल कयो वियो। ॿियो पैनलिस्ट जो ख़्यालु आहे त इमरान ख़ान जा जेके सलाहकार आहिनि उहे वेंदे वेंदे बि खेसि के सुठियूं सलाहूं छो नथा ॾियनि त ग्रेसफुली जेको आहे उहो एग्ज़िट इख़्तियार करे, बजाए जो अञा ताईं ईअं चवे त मां झेड़ो कंदुसि, आख़िरी बाल ताईं विढ़ंदुसि। समूरा जेके मामला आहिनि, सुभाणे इन्हनि मामलनि जे हवाले सां अहम अॻबराई थियणी आहे। सुबुह जो 10:30 वॻे क़ौमी असेंबली जो अहम इजलास थींदो ऐं उन इजलास में बेतमादी रिथ ते वोटिंग बि थींदी। टाइम न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन जेका आहे उहा बि इन मामले ते अवां सां शेयर कंदासीं, अव्हांखे जॉइन कंदासीं। मजमूई सूरत हाल ते अॼोके प्रोग्राम में असां जेका ॻाल्हि ॿोल कई, ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदे इजाज़त। अल्लाह निगहबान।